साण सवाल आहे अणपूरन जो हिकु भाङे टे दरमियान टे इहो जसां साबित कंदा हुआसीं शिकिल जी सूरत में या ॿिनि लफ़्ज़नि सां चऊं ग्राफ जी सूरत में माना शिकिल ठाहे करे असां हिनखे साबित कंदा हुआसीं। पहिरियों छा कंदा हुआसीं सॉल्यूशन ठीकु आहे हिकु भाङे टे मल्टीप्लाई बाय टे इन मक़सदु इहो आहे शिकिल में असां कंदा हुआसीं हिकु भाङे टे माना हिक जा टे सा गोल असां वटि हिक जा टे सा इन्हनि खे ज़र्ब करणो आहे टिनि सां ज़र्ब जो मतिलबु इहो हूंदो आहे माना हिकु भाङे टे माना हिकु हिसो सां इस्तेमालु कयोसीं हे सां इस्तेमालु कंदासीं ठीकु आहे माना इन्हनि खे टे दफ़ा करणो आहे मिसाल जो जोड़ ॾियोसि हे ॿियो हिसो ठीकु आहे माना हिकु इस्तेमालु कयो आहे टिनि मां हिकु हिसो इस्तेमालु कंदा जोड़ ठीकु आहे इस्तेमाल करला माना टिन में हिकु हिसो इस्तेमाल करला मल्टीप्लाई बाय 3 या माना असां छा कंदासीं माना हिकु भाङे टे हे हिकु भाङे टे हिकु भाङे टे हिकु भाङे टे माना मल्टीप्लाई जो मतिलबु इहो थी वियो असां साबित थियो। हाणे छा कंदासीं हिननि जो असां टोटल कंदासीं हिन जो खे खणी हिनखे खणी माना टिनी जो छा कंदासीं असां पुट टोटल कंदासीं यानी सम कंदासीं। टोटल करण जे लाइ छा थींदो असां वटि माना हिकु हे थी वियो टिन मां हिकु टिन मां हिकु माना हिकु ॿ टे माना टे पूरो थी वियो टोटल टिन मां टे पूरो थी वियो माना असां गोल पाईंदासीं हे टे असां घणा थी विया टे खाना थी विया माना हिकु खानो हे ॿियो खानो हे टियों हे माना टे असांजा फुल थी विया टे असांजा छा थी विया फुल थी विया माना पूरो थी वियो माना वन अची वियो माना पूरो गोल थी वियो माना पूरो थी वियो असां हे जवाबु असांजो शिकिल जी सूरत में आहे ऐं असां हिनखे न्यूमेरिकल ज़रिए हल बि करे सघूं था। हिकु तरीक़ो असां वटि इहो आहे डायरेक्टली असां करे सघूं था मथियों न्यूमिनेटर सां माना अंश सां मल्टीप्लाई कंदासीं एक ट्रिकी टे भाङे टे जॾहिं टे खे टिनि सां भाङे जॾहिं असां कंदासीं त हुनखे थोरो लॻंदो आहे एक ट्रिकी माना जवाबु असां अची वियो वन माना हिकु पूरो ई असां अची वियो। जेकॾहिं असां हिनखे हिन वारी शिकिल में खणी अचूं जवाब खे इनखे बि करे सघूं था माना हिकु भाङे टे मल्टीप्लाई बाय टे जी सूरत आहे असां वटि माना हिकु भाङे टे जोड़ हिकु भाङे टे जोड़ हिकु भाङे टे। हाणे हे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं भाङनि में अचे सवाल ऐं विच में निशानी जोड़ जी हुजे या कट जी हुजे त हुनखे छा कंदा आहियूं एलसीएम यानी नंढी आम भञ उपत हेठियों जॾहिं कॉमन आहे सभिनी में हिकु जहिड़ो ई आहे टे आहे त यानी एलसीएम बि असांजो टे ई निकिरंदो। पोइ जॾहिं असांजो एलसीएम नंबर हेठां डिनोमिनेटर साॻा आहिनि ऐं जेकॾहिं असां एलसीएम बि साॻियो थो अचे त पोइ मक़सदु इहो आहे त मथां बि असांजा साॻा ई ईंदा छो त टिनि खे टिनि सां वंड कंदासीं जवाबु ईंदो वन माना टिनि खे टिनि सां वंड करण सां जवाबु ईंदो वन खे मल्टीप्लाई मथे सां कंदो जेको बि नंबर मथे हूंदो साॻियो ईंदो वन खे वन सां मल्टीप्लाई वन अची वेंदो प्लस टिनि खे टिनि सां डिवाइड माना एक ट्रिकी हिकु दफ़ो लॻो जवाबु आयो हिकु खे मल्टीप्लाई कंदासीं वन सां माना वन अची वेंदो ठीकु आहे। जोड़े निशानी टिनि खे टिनि सां वंड माना एक ट्रिकी हिकु जवाबु अची वियो उनखे ज़र्ब कंदासीं मथे सां अंश सां माना हिक खे हिक सां मल्टीप्लाई कंदासीं त हिकु अची वियो ठीकु आहे। हाणे हिकु हे ॿ ऐं हिकु हे टे माना टे भाङे टे साॻियो अची वियो असां टे भाङे टे ठीकु आहे छो मथां बि टे आहे हेठां बि टे आहे क्रॉस मल्टीप्लाई न आहे सिधो आहे जेको आहे हिनखे छा कंदासीं असां टिनि खे टिनि सां वंड कंदासीं एक ट्रिकी छा जवाबु ईंदो वन हेठों अपान में वन हर अंग जे हेठों वन हूंदो आहे इहो कांस्टेंट हूंदो आहे हर नंबर जे हेठों वन हूंदो आहे इहो कांस्टेंट हूंदो आहे असांखे लिखण जी ज़रूरत न आहे ठीकु आहे असांजो जवाबु ग्राफ जी सूरत में सम्झायो हुए यानी शिकिल जी सूरत में ऐं असां हुनखे सॉल्व करे ॾेखारियोसीं बाक़ी वन जवाबु अची वियो माना हे टिनि खे खणी आयासीं असां टिनि जो हिकु हिसो माना हे टे सा थी विया टोटल थी विया असांजा टे सा जवाबु असांजो अची वियो हिकु माना टिनि मां टई पूरा थी विया माना त असांजो जवाबु अची वियो वन ठीकु आहे।